इन टियों ॾींहुं असांजो 11:30 जहिड़ो थियो आहे। तक़रीबन 11:11 बेगुनाह बेसबब माण्हू घुराए कार में वेहारे गुलाम सरवर लुंड ऐसे के हिते कूड़ हई त मुंहिंजा ॻोठ ॾे 2 माण्हू मरी पिया आहिनि। मूंखे वारो कयो पुलिस जी नफ़री जो त मां ॻोठ वञा। पुलिस जी गाॾी पुठियां हीअ आॾो लग नूरी मस्जिद जे भरिसां बेरिया कॉलेज जे भरिसां एसे जे अली अकबर खोखर जे साम्हूं क़ुरान खणी एसे जो ॻाल्हि करे त इहा ॻाल्हि सही न आहे। उन जे साम्हूं असांखे कुआड़ियूं हयूं अथई। उनजा भाइर गॾु हुअसि जेके गुलाम मुर्तज़ा आहे, सदाम हुसैन अथसि, गुलाम मुस्तफ़ा हाजी ख़ान, ॿिया उन्हनि जा पुट, ॿिया 2-3 वाठा उन सां गॾु हुआ जेके असांजे ॻोठ जा आहिनि। कुझु असां उनखे बुटूं बदिलियूं कोन पिया सुञाणियूं। उन्हनि जे खां अलावा असां अली अकबर खोखर ॾे वियासीं, मिंथू कयूंसीं, रहंदो दर ॾेई पंहिंजा असांखे हुननि खे कढी असांखे दर ॾेई विहारे छॾियईं। चई त तव्हांजा असांजा माण्हू अंदरि बंदि करे छॾियईं, हुननि जा माण्हुनि खे कढी छॾियईं। हुन सां 24 कलाक राब्ते में हुयो। उन खां पोइ असां तूं मूंखां चवराए क़ुरान जा वास्ता ॾेई मजबूर थी हुनखे पंहिंजो ज़मीर जाॻियो। जे गुलाम सरवर ते FIR पंहिंजी कई, असांजे चवण मुताबिक़ FIR असांजी कई। गुलाम पध ई रहंदो असांजा माण्हू, हुन असांजा माण्हू अॼु बि तव्हां ॾिसी अचो थाणे में वेठा आहिनि। हुननि जो हिकिड़ो माण्हू ॿधी छोकिरो हिकिड़ो नंढड़ो ते विहारे छॾी, बाक़ी हुननि खे सुठे नमूने सां कुर्सियुनि ते विहारे छॾियईं। असांखे का बि रिस्पॉन्स एतिरी कान पई मिले। दुनिया जे असांजे हर साहबी खे तव्हां क़ुरान खणायो, हुननि चयो त साम्हूं से तव्हांजे ज़्यादती थी आहे, तव्हां हिननि जी FIR कटियो। उल्टी FIR असां ते। जेकॾहिं हाणे अहिड़ा कानून रहंदा त हीअ त हथ खां वधीक पोइ त खूनरेज़ी पैदा थी वेंदी। उन्हनि खे डर ॾिनी अथई। वरी सुबुह जो मुंहिंजो भाटियो गाह कयो, अचे बि थो, गाॾे ते चढ़ियो, उते गुलाम सरवर जी बछ ते गुलाम मुस्तफ़ा जा पुट सदाम हुसैन, मुर्तज़ा हुसैन, इहे सिधा वरी लठियूं खणी हिनखे अची हयूं अथनि, कुआड़ियूं हयूं अथनि। बाबा तव्हांखे असां न छॾींदासीं, इमरान जे केस सां हथु खणो। पहिरियों बि जेको आहे बहादुर जो छोकिरो हिन पंहिंजो पाण मारायो, हुनजो ग़रीब जो, हुन सां बि ज़ुल्म कयईं, हुनजी अछी ॾाढ़ी थी आहे, हुनजा घर बर्बादु करे छॾिया अथई। हाणे असांजे हर लुंड जे पोयां पियो आहे, असांजी मिल्कियतुनि जे पोयां पियो आहे। आहाने बहाने को ही माण्हू मारनि त हिननि ते FIR कराए मां हिननि जी ॿनिनि ते कब्ज़ो कयां। सो असां तव्हां साहबी ॿाहिरि आहियो, तव्हां हक़ सच लिखण वारा आहियो। हर साहबी जो असांजा असली तव्हांजा एहसान आहिनि जेके तव्हां हिते असांजी वीडियो भरे हलायो था। तव्हांखे ख़ुदा जो वास्तो आहे, आला अख़्तियारनि ताईं असांजो आवाज़ु पहुचायो। हे जेको असां SHA खे पाबंदि करे SP साहब त महिरबानी करे जिन जेके असां सां ज़ुल्म कंदा उन्हनि ते ॿधी FIR करे उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाए त असांजे हिन खूनरेज़ीअ खां बचे। असां कानून जे रस्तो अख़्तियार था कयूं, हू असांखे डंडा तड़नि, आने बाने को खून थिए। असां खूननि खां पासो था कयूं, असां पंहिंजा बच्चा पढ़ाइण था चाहियूं, पर उहो असांजा बच्चनि खे दरपदर करणु थो चाहे, असांजी नियाणियुनि खे दरपदर थो करणु चाहे त जीअं हिन जा नियाणियूं बच्चा दरपदर थियनि, धारियनि जे विच में ई अचनि। पर असां हिन खां कोन था कयूं। शरीफ़ माण्हू, शहरी माण्हू, सॼी दुनिया खे ख़बर आहे त असांजो किरदारु कहिड़ो आहे ऐं हुनजो वकील जो किरदारु हिते कहिड़ो आहे। असां SHA खे बि प्रेस थ्रू चऊं था त असांजो ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ करे, हुननि खे केतिरे किरदार ते असां ॾोही हुजूं, असांखे कुटे टंगू भञी असांखे जेल में विहारे, असां ॾोही हुजूं असांखे विहारे। जेके ॾोही आहिनि असां सां इंसाफ़ कयो। असां इंसाफ़ लाइ मजबूर थी हिन प्रेस जे ॿाहिरि वटि आया आहियूं, असांखे इंसाफ़ वठी ॾियो।